الرجيم بسم الله الرحمن الرحيم إلهي عظم البلاء وفرح وانكشف الغطاء وانقطع الرجاء وزاقت ومنعت السماء وأنت المستعان وإليك المشتكى وعليك المعول في الشدة والرخاء اللهم صل على محمد وآل محمد أولي الأمر الذين فرضت علينا طاعتهم وعرفتنا بذلك ففرج عنا بحقهم فرجا عاجلا قريبا كلمه البصر وهو أقرب صلى يا محمد يا लियो या मोहम्मद या मोहम्मद या अली या लियो या मोहम्मद इक्फियानी فإنكما كافيا والسراوي فإنكما ناصرا يا مولانا يا صاحب الزمان الغوث 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 أدركني 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 الساعة والساعة والساعة
العجل 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 يا أرحم الراحمين بحق محمد وآله الطاهرين الصلوات अल्हम्दुलिल्लाह मजमू काफिया सलवात तमसा सगीरा कबीरा गुनाह माफनान सभी मिली करे बावादे बुलंदतर सलवात पांजे पांजे दुआउन जे कबूलियत वास्ते मौला इमाम ज़माना जे ज़ुहूर वास्ते पांजे पांजे मरहूमीन जे दर्जाते बुलंदी वास्ते सभी मिली करे बावादे बुलंदतर सलवात। ये 14 हैं तो इलाही निज़ाम ज़िंदा है, ये 14 हैं तो इलाही निज़ाम ज़िंदा है और इन्हीं के नाम से खालिक का नाम ज़िंदा है। ये 14 हैं तो इलाही निज़ाम ज़िंदा है और इन्हीं के नाम से खालिक का नाम ज़िंदा है। करा के मजलिसें बताते हैं हम ज़माने को, हम ही वो लोग हैं जिनका इमाम ज़िंदा है। इमाम ज़माना जे ज़ाते बावाज़े बुलंदतर सलवात। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सलवात। अल्हम्दुलिल्लाह नवर क़ुलूबना बिविलायतिल हुसैन व शरह सदूरना बिमारिफतिल हुसैन व ज़य्यन उयूनना सलातो वस्सलामु अला जद्दिल हुसैन व अला बिल हुसैन व अला उम्मिल हुसैन व अला इख्वतिल हुसैन व अला अख्वातिल हुसैन व अला औलादिल हुसैन वाला इख्वतिल हुसैन वाला अख्वातिल हुसैन वाला अस्हाबिल हुसैन अल्लज़ी क़ाल फ़ी बतन ज़हरा क़ाल या उम्मा इन्नी अतशान वक़ाल या उम्मा इन्नी उरयान वक़ाल या उम्मा इन्नी सहक़ान। जनाब सैयदा ज़हरा रवायत करे थी नमाज़ फ़जर पढ़े ताकि बाद में मसरूफ़ थियम बतन वारे बार ॻाल्हाए करे चयो अम्मा मां ॾाढो पिया सुवां अजरुकुम अल्लाह खुदा तवाजा वेण कब्र ज़हरा ताईं पहुँचाए खुदा तक नमाज़ी बणाए। साण फरमाए थी नमाज़ ज़ुहरैन पढ़े ताकि बाद में मसरूफ़ थियम वरी आवाज़ अम्मा मुझो जिस्म सलामत को नहीं
सरदारा फरमाए थी नमाज मगरिबैन पढ़ी ताक़ीबात में मसरूफ थियम वरी आवाज़ अम्मा मुझे जिस्म ते कुछ ही कोन्हे सरदारा फरमाए थी नमाज ताक़ीबात पूरी करे उन जाइ ते आयम जिते नबियुनि जो सुल्तान बाबो मुस्तफ़ा ताक़ीबात में मसरूफ़ा बाबे जे करीब अची चयमि बाबा तव्हांखे ख़बर आहे मुंहिंजे सरताज अलीअ बि पंहिंजे माउ खे तसल्लियूं ॾिनियूं बाबा मां बि अम्मा ख़दीजा खे बतनमो तसल्लियूं ॾींदी हुयमि बाबा ही अजीब ॿार आहे अजीब अजीब ॻाल्हियूं थो करे कॾहिं थो चए अम्मा मां ॾाढो प्यासो कॾहिं थो चए अम्मा मुंहिंजो जिस्म सलामत कोन्हे कॾहिं थो चए अम्मा मुंहिंजे जिस्म ते कुझु ई कोन्हे नबियुनि जो सुल्तान फरमाए थो ज़हरा बुद्धि बर्दाश्त करे न सघंदी पहिरियों पंहिंजे सरताज अज़ादारो मोमिनो साणेदारा अली मौला खे आंदो नबी फरमाईंदा या अली अॼु ज़हरा जे कुल्हनि खे मज़बूतीअ सां पकड़ियो अली मौला ज़हरा जे कुल्हनि खे मज़बूतीअ सां झलियो नबी फरमाईंदा ज़हरा हाणे ॿुधाए मुंहिंजो हुसैन छा थो चवे ज़हरा ॿुधाए मुंहिंजो ग़रीब छा थो चवई साईं फरमाए थी बाबा कॾहिं थो चए अम्मा मां ॾाढो प्यासो आहियां कॾहिं थो चए अम्मा मुंहिंजो जिस्म सलामत कोन्हे कॾहिं थो चए अम्मा मुंहिंजे जिस्म ते कुझु कोन्हे नबी फरमाईंदा ज़हरा ज़हरा जेको हुसैन चई थो सच थो चए ज़हरा मुंहिंजे बचड़े खे करबला में मुंहिंजे कलमे पढ़ण वारा 3 ॾींहंनि जो बुखियो प्यासो शहीद कंदा ज़हरा मुंहिंजे बचड़े ते मुंहिंजे कलमे पढ़ण वारा सॼे जा घोड़ा खॿे ढोड़ाईंदा खॿे जा घोड़ा सॼे ढोड़ाईंदा मुंहिंजे बचड़े जो लाश बि न बचंदी ज़हरा मुंहिंजे हुसैन जे प्यास जो ख़्याल मुंहिंजे बचड़े खे उन ॾाढी लॻंदई ज़हरा मुंहिंजे हुसैन जे उन जो ख़्याल रखना अज़ादारो मोमिनो ज़हरा सैन हुसैन जे प्यास जो ख़्याल रखिया जॾहिं जो सैन जो आख़िरी टाइम थियो ॿियूं वसियतूं सभु अली मौला खे कयईं हिकु वसियत 3.5 सालनि जी धीअ ज़ैनब खे सॾे करे फरमाए थी ज़ैनब मूंखे बाबे नबीअ जी वसियत आहे ज़ैनब उहा तोखे वसियत कयूं थी वञा मुंहिंजे हुसैन खे उन ॾाढी लॻंदी अथई ज़ैनब मुंहिंजे हुसैन जे प्यास जो ख़्याल अजरुकुम आज़ादारो मोमिनो बतूल जहान छॾियो अली मौला जो रवायत में ज़हरा जे क़ब्र जे मथां क़ुरान पिया पढ़नि जेके सैयद वेठो माफ़ कजो ॿी रवायत आहे ज़हरा जे क़ब्र जो पहरो पिया ॾियनि मथां मुस्लमान ज़हरा जी क़ब्र लंडराए वञनि एतिरे में नबीअ जे धीअ जी मज़ार हली आवाज़ या अली ते तूं क़ुरान पियो थो पढ़े होॾे मुंहिंजी ज़ैनब खे निंड अची वई आहे हुसैन खे उन लॻी या अली जल्दी कर मुंहिंजे बचड़े खे पाणी पिया
अली मौला जब तिखा तिखा कदम खणी उन जाइ ते आया जिते हुसैन आरा हुसैन वेण पियो करे नंढड़ो पाणीअ जो जाम भरे हुसैन के प्यारे उन जाइ ते आया जिते नंढड़ी ज़ैनब आरामी हुई अली मौला धीअ जी निंड फिटाइण गवारा न कई अली मौला धीअ जे मथां रोअण शुरू कयो साण ज़ैनब जे नंढड़नि नंढड़नि रुख़सारनि ते अलीअ जा गरम गरम अखियुनि जा ॻोढ़ा आया साण ज़ैनब जी अखि खुली पीउ खे रोअंदे ॾिठईं रोई चईंदी बाबा मदीने में वरी कोई नओं ॾुख मिलियो अथई बाबा मदीने में वरी कहिड़ो आरियो अथई अली मौला फरमाइंदा ज़ैनब तू हिते आराम पई थी करे हुसैन खे उन लॻी आहे ज़हरा क़ब्र में तड़पी वई आहे नंढड़ा नंढड़ा हथ ॿधी चईंदी बाबा जेको आराम कंहिं में काफ़ी आहे बाबा मां भाउ जे प्यास जो ख़्यालु रखंदमि बाबा जेको आराम कंहिं काफिया अम्मा बअदो फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल मजीद व फ़ुरक़ानिहिल मतीन व क़ौलिहिल हक़ बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल ला अस्अलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल क़ुरबा बावाज़े बलंतर सलवा अजरुकुम अल्लाह खुदा तां ये इबादत कबूल फरमाए काल में दीन जनाब सैयद आज मसाइब पढ़ी है जो मसाइब पढ़ी ॾिठी को नौजवान आहे सभु ई उथी विया रोई रोई मगर हिकु जवान आहे जेको हुन जाइ ते जिते वेठो त उथे न पियो रोए पियो ज़ारो क़तार पियो रोए हुन आलिम दीन भरिसां वञी चयसि एॾो तोखे मसाइब लॻो आहे काई एॾी मुसीबत तोखे जनाब सैयदा जी यादि अची वई आहे जो मजलिस त गुल थी वई आहे मजलिस त तमामु थी वई आहे तुंहिंजो रोअण बंदि नथो थिए त उहो जवान फरमाए थो आलिम दीन ही जेके बि हुया उन्हनि खे इन शइ जो अहसासु ऐं ख़बर न पई पए जंहिंजो पासिरो टुटी वञे मां हॾनि जो डॉक्टर हाँ मूंखे ख़बर आहे अगरि इंसान जो पासीरो टुटी वञे उन्हनि खे साह खणण में तकलीफ़ थींदी आहे रोअण लाइ थो केतिरा ॾींहं जेतिरा ॾींहं बतूल इन पासे जे टुटण खां बाद ज़िंदा हुई त कीअं ज़िंदा रही जंहिंजो पासी जो टुटल हूंदियूं आहिनि उन इंसान खे साह खणण में ॾाढी ॾुखियाई थींदी आहे अजरुकुम अल्लाह खुदा तव्हांजी इबादत क़बूल फरमाए बस अज़ादारो मोमिनो मुख़्तसर कयां आख़िरी ॾींहुं बतूल जा जनाब अली मौला खे सॾु करे चईंदी या अली मुंहिंजो चंद वसीयतूं उन्हनि ते अमल कजां या अली मूंखे कफ़न बि तूं पाण पाराइजां या अली मूंखे हुनूत बि पाण ॾिजां बाबे मुस्तफ़ा हुनूत जे लाइ मूंखे काफ़ूर ॾिनो हो 4 हिसा हुनूत जा जन्नत मां जिब्रील खणी आयो हिकु हिसो बाबा मुस्तफ़ा पंहिंजे लाइ रखियो हिकु हिसो मुंहिंजे लाइ जुदा करे रखियो हिकु तव्हांजे लाइ हिकु हसन मौला जे लाइ हसन बचड़े जे लाइ जॾहिं 4 हिसा इहे मौला मुस्तफ़ा कराए पियो न हुसैन मौला उछगा मुंडे रुना बाबा छा मुंहिंजे लाइ हुनूत लाइ जन्नत मां न आयो आहे काफ़ूर नबी मुस्तफ़ा रोई फरमाईंदा बचड़ा हुनूत उनखे मिलंदो आहे जंहिंजी लाश बचे हुसैन तुंहिंजी लाश बचंदी न हुनूत तोखे कीअं मिलंदो साणदारा फरमाईंदी या अली हुनूत बि पाण ॾिजां कफ़न बि पाण पाराइजां गुस्ल बि पाण कराइजां या अली मुंहिंजो जनाज़ो रात उन टाइम खणिजांइ जॾहिं मदीने वारा सुम्ही पवनि रात जे पर्दे में मूंखे दफ़न कजां या अली मुंहिंजे हसनैन मुंहिंजे बचड़नि मुंहिंजे ज़ैनब कुलसूम जी पालत थई अजरुकुम अल्लाह बस अज़ादारो मोमिनो अली मौला खे वसीयतूं कयईं हसनैन खे सॾु करे फरमाईंदी हसनैन
मुझे तकलीफ़ ॾाढी आहे मुझे सेहत जूं दुआऊं नाने जे मज़ार ते घुरी अचो दुआ घुरो छल मुंहिंजा ॾींहं तमामु थी वञनि हाणे मां इन ज़िंदगीअ मां थकिजी पई हाँ अदादारो मोमिनो तव्हां खां सवाल थो कयां केतिरी बि ॾुख हुयल मां हुजे बचनि खां मौत जी दुआ न घुराईंदी आहे एॾो कोई ॾुख बतूल खे मिलियल हो जो बचननि खे चए बि वञे नाने जे मज़ार ते मुंहिंजे मौत जूं दुआऊं घुरो अज़ादारो मोमिनो हसनैन करीमैन सिधा नाने जे मज़ार ते आया अज़ादारो मोमिनो रोई फरमाईंदा नाना अॼु न जन्नत जा लिबास घुरण आया नाना न अॼु सवारीअ जो मुतालिबो आहे नाना हिकु दफ़ो क़ब्र खां ॿाहिरि इन्हनि खां पुछी ॾे असांजे माउ जो कसूर कहिड़ो अम्मा जो पासीरियूं भॻल अम्मा जे आङुरियूं बि भॻल अम्मा जी अखि ज़ख़्मी आहे अम्मा जा बाज़ू टुटल नाना न सवारी घुरण आयो न लिबास जो मुतालिबो आहे हिकु दफ़ो क़ब्र खां ॿाहिरि पुछी ॾे असांजे माउ जो ॾोह कहिड़ो अम्मा जूं अखियूं ज़ख़्मी अम्मा जा रुख़सार ज़ख़्मी हुसैन मौला रोई फरमाए थो नाना जंहिं दरवाज़े ते अम्मा जे एहतराम लाइ ततहीर जूं आयतूं पढ़ंदो आहे नाना उन दर ते मुसलमान पायूं खणी आया नाना तमामु रश सां हिकु रवायत मुताबिक़ 4000 माण्हू बतूल जे दर ते आया अज़ादारो मोमिनो बतूल जे दर खे पाए ॾिनो दा पाए जो ॾिनो दर ई दीवार जे विच में हसनैन जी माउ आई कमीना दर ते ट्रिपल शुरू थिया सारा रोई फरमा दिया फिज़ा तो खुदीनी फिज़ा भेण सहारो दे मुंहिंजो मसन मारियो वियो आहे फिज़ा मुंहिंजो पासीरियूं टुटी पियूं अज़ादारो मोमिनो हिकु रवायत में आगा अब्द ज़हरा ईरान जो वॾो इराक जो मसाल खाना उहो चवंदो मां मसाल पढ़ंदे पढ़ंदे हुसैन जे हरम में वेठो ये थोड़ी जो निंड आई साण ज़हरा जे बचड़ो हुसैन मुंहिंजे साम्हूं आयो जे अब्द ज़हरा अम्मा ज़हरा जा मसाइब ॾाढा पढ़ंदो आहे पर हीअ रवायत ज़रूर पढ़ंदो कर जॾहिं अम्मा दर ई दीवार जे विच में आई कमीना अम्मा खे तालिया न पिया अम्मा खे चहबूं न पिया अम्मा खे तलवार जे नोकुड़ सां पिया मारे असां चारई बचड़ा हथ ॿधी पिया चऊं न मारियो असांजी माउ ज़हरा अजरुकुम अलाह इलाज पिया कयूं अब्द ज़हरा मुंहिंजी भेण ज़ैनब इलाज पई करे कुल्फ मलून अम्मा खे छॾे मुंहिंजी भेण ज़ैनब खे तालिया न मुंहिंजी भेण नंढड़ी हुई भेण ज़ैनब खे तालिया ज़हरा व बीहा व बालिहा व बनीहा या काशिफल करबियन अजल हुसैन इक्शिफ करबियो करबल मोमिनीन बिहक़ अखीकल हुसैन इलाही बके मोहम्मद आल मोहम्मद हाज़रीन जा सगीरा कबीरा गुनाह माफ़ फरमा असांजे मरहूमीन जी मग़फ़िरत फरमा या अल्लाह हाज़रीन जो दिली नेक तमन्ना हाजात बाले बारगाह में कबूल मंजूर फरमा या अल्लाह असांजे बारिया कायमा में ज़माना जे ज़ुहूर में तहजील फरमा असांजो दुआऊं मुस्तजाब फरमा रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउद दुआ माशाअल्लाह ला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाहिल अलील अज़ीम बावाज़े बुलंद तर सलाम।